आले रसूल जो अदब परे वारा थोरो अॻिते सरीअ जो इंशाअल्लाह। बस आखिरी बयान थींदो पोइ दुआ थींदी। मोहब्बत सां आया हो, मां भी तव्हां जे करे केॾो सफ़र कयो आहे। 11 बजे खां 12 बजे ताईं जेकबाद में जलसो करे पोइ तव्हां ॾे आयो। अहिड़ी झुड़ाली मौसम में न त शिकारपुर त पंहिंजो शहर हो, उतां टपी आयुमि, चवां पोइ घर वञा सुम्हां वञी, पर तव्हांजी मोहब्बत में आयुसि। फ़कीर अमानुल्लाह कोलाची जी फ़ोन ते फ़ोन त शाह साहब ज़रूरु हाज़िरी लॻाए। हालांकि ॿियो को जलसो बि न आहे, वरी घोटकी खां वरी वापसि वञिणो आहे ॻोठ, पर तव्हांजी मोहब्बत में आयो आहियां। तव्हां बि कुझु अदब कयो। मां दुआ थो कयां अल्लाह क़बर क़यामत वारी महशर वारी गर्मीअ खां तव्हांखे बचाईंदो। आमीन। ॾाढा जो साईं मोहम्मद ईसा टावरी भी अचे या, पर साईं उमिरे ते विया अल्लाह तॾहिं न अची सघियो। अल्लाह वारो छा थो चए, सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा, जब जुल्फ का जिक्र है कुरबान में तो रुखसार का आलम क्या होगा। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, सोचो तो सही इन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। जिस वक़्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, उस वक़्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा। जिस वक़्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक़्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर, इन जगमग 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 तारों में महताब का आलम क्या होगा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा, जब जुल्फ का जिक्र है कुरबान में तो रुखसार का आलम क्या होगा। जिस वक़्त वो जलवागर होंगे उस वक़्त का आलम क्या होगा। हर कोई फिदागे बिन देखे दीदार का आलम क्या होगा। अल्हम्दुलिल्लाह। अज 5 जनवरी सन 2020 आचर जे दिहाड़े गोठ मज़ारी कोलाची लघु पीर मुबारक शाह बगदादी ज़िले घोटकी में मोहतरम जनाब मुजाहिद फ़कीर अमानुल्लाह कोलाची साहब ऐं हम सफ़र साथी बहु मोहम्मद मूसा साहब ऐं जुमला जमात जी सिक भरी दावत ते अज़ीमुल शान सालाना चौथों सालानो तहफ़ुज़ ख़त्म नबूवत जे जलसे में जेकबाद ज़िले को लंबो चौड़ो सफ़र करे अल्लाह से मूंखे तव्हांजी हिन ॻोठ जी वरी हिकु दफ़ो ॿीहर ज़ियारत भी नसीब कराई आहे ऐं क़ुरान ॿुधाइण जी रब सआदत भी नसीब कराई आहे। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। क़ुरान मजीद असांजी मजलिस जो मेहमान सुबह को वठी करे हेड़ी थदी मौसम में झुड़ाली मौसम में आलमन जा दीदार क्या थव। बस हींअर आखिरी बयान आ, जलसे जी मानी खाइण खां पोइ ख़बर पइजी वेंदी आहे कहिड़ा क़ुरान वारा हा कहिड़ा मानी वारा हा, निखेड़ थी वेंदी आहे। असुल जेके क़ुरान वारा हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि मानी मिले न मिले क़ुरान ॿुधंदासीं। वरी बयान भी आखिरी आहे, 3 बजे शुरू थियो आहे, 4 बजे बयान ख़त्म थींदो। दुआ भी आखिरी सैयद जी। मां दुआ तो कयां अल्लाह ताला इन फ़कीर अमानुल्लाह जी ये मेहनत ही जलसो पंहिंजे बारगाह में कबूल फरमाए। क़यामत जे ॾींहुं अल्लाह असांखे शफ़ीक़ नबीअ जी शफ़ाअत नसीब फरमाए। आमीन जो ॾाढा। ऐं मज़ूर खे मज़ूरी भी आख़िर में मिलंदी आहे। ईअं सम्झो अॼु पंहिंजी औताकूं छॾे घर छॾे महफ़िलियूं छॾे हिन जे करे आया हो जंहिंजो दीदार भी इबादत आहे। दीदार त कयो क़ुरान जो, तव्हां भी दीदार कयो। जेके दीदार कनि अदब सां अची वेहनि क़ुरान मजीद जी महफ़िल में, मज़ूर खे मज़ूरी भी आख़िर में मिलंदी आहे। ईअं सम्झो अॼु अल्लाह तव्हांखे क़ुरान जी मज़ूरी ॾींदो। अॼु जेके मां आयतूं पढ़ियूं 21 सिपारो आहे सूरत रूम जो 3 रुकू आहे, 7 आयतूं पढ़ियूं। इन्हनि आयतुनि जो ख़ुलासो इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए दुनिया वारो ही जलसा ही वाइज़, ही नसीहत जा प्रोग्राम
मक़सद इहो आहे त माण्हू रब जी ज़ात खे सुञाणनि नबियनि महिनत कई रसूलनि महिनत कई साहबा कुर्बानी ॾिनियूं अहल बेतन सिर वढाया मोन मूंसां ख़्याल कजांइ किरई न मथो फ़क़ीर जो जलसो ही रहमत जा प्रोग्राम मक़सद इहो आहे त केरु राज़ी थिए अल्लाह राज़ी थिए रब जी सुञाण थिए पर अदा जे असां वटि जलसा न थियनि हा इहे वाइज़ न थियनि हा मौलवी साहब न अचनि हा क़ुरान हिदायत जे लाइ न अचे हा नबीअ सगोरा रब न मोकिले हा साहबा अहल बेत कुर्बानी न ॾियनि हा पोइ बि मुंहिंजो रब थो चए त मां तव्हांखो क़यामत ॾींहुं हिसाब किताब वठां त मूंखे छो न सुञातव छो त दुनिया में अलाह साईं कुझु अहिड़ियूं निशानियूं बि छॾियूं जो उन निशानियुनि खे ॾिसी करे बि माण्हू रब जी ज़ात खे सुञाणे वठे मुंहिंजी बि दिलि थी चाहे त अॼोके कलाक जे मौज़ूअ जे तक़रीर में मां क़ुरान मजीद जूं जेके आयतूं पढ़ियूं इन्हनि मां कुझु अहिड़ियूं निशानियूं ॿुधायां जिन खे ॾिसी करे असांखे रब जी ज़ात सम्झ में अचे अबा को वॾेरे खे सुञाणे को भोतार खे सुञाणे को ख़ान खे सुञाणे को चौधरीअ खे सुञाणे पर घोटकी वारो पीर बगदादी वारो मज़ारी कोलाची ॻोठ वारो आदलपुर वारो मुख़्तलिफ़ ॻोठनि जा मुस्लमानो खटी उहो माण्हू हुयो जेको रब जी ज़ात खे सुञाणे कंहिंखे सुञाणे रब जी ज़ात खे अचो त मां तव्हांखे रब जी ज़ात जो तारुफ़ ॿुधायां जागो था जेके मोहब्बत सां वेठा हो ॿई हथ मथे करे ॾाढा सुभान अल्लाह खे अल्लाह से पंहिंजे कलाम क़ुरान मजीद में फरमायो थोरो मानीटर खे वधाए मां शिकारपुर ताईं दुआ कंदो वेंदो साईं वमिन आयातिही अन ख़लक़कुम मिन तुराब सुभान अल्लाह ढरी आ मां तव्हांजे करे मानी बि न खाधी आहे तव्हां त मूंसां ॻाल्हायो न ॾाढा फ़क़ीर चयो मानी खा मां चयो न मथां माण्हू भॼी वञनि त मौलवी कोन्हनि अवल वाइज़ पोइ मानी खाईंदासीं छा थो चए खिले थो दिलि सां लॻे वमिन आयातिही अन ख़लक़कुम मिन तुराब घोटकी वारो असांजे जलसनि जो सिंगार क़ुरान आहे बेत कोन्हनी दोहीड़ा कोन्हनी तव्हांजे इलाइक़े जो साईं मौलाना अब्दुल कादिर रिंदु रहमतुल्लाह अलैह अल्लाह उनजी क़बर ते रहमत करे चवंदो असांजे देवबंदियुनि जे जलसे जो जज ई क़ुरान आहे असां वटि क़ुरान आहे जेको वेंदो क़ुरान जो रंग लॻी वेंदो त पको वहाबी थी वेंदो ये वमिन आयातिही अन ख़लक़कुम मिन तुराब रब तो फरमाए चरिया थिया हो छा मांखे नथा सुञाणो अरे मां कहिड़ो अल्लाह आहियां ओ मिठा नबी जी मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो तारुफ़ त कराए रब छा चवां चवेनि त हुवल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हू चई दे न सुभान अल्लाह आलिमुल ग़ैबि वश्शहादति हुवर रहमानुर रहीम हुवल्लाहुल लज़ी टेबल गक्ति कर हुवल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हू अल मलिकुल कुद्दूस सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अजीजुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाह अम्मा युशरिकून रब माण्हू था चवनि त अल्लाह बि आहे पर हे बि त घटि न आहिनि कमाई करे सुतान चवनि था न नथा चवनि हे बि त आहे सही कमाई करे सुतो आहे जियां हज़रत नूह अलैहिस्सलाम तौहीद जी दावत ॾिनी या क़ौम इब्दुल्लाह ओ मुंहिंजी क़ौम अल्लाह जी इबादत कयो चवनि मां बिल्कुलु नूह नबी अल्लाह जी इबादत कंदासीं पर ॿिए जुमिले ते काविड़जी विया ॿिए जुमिले ते काविड़जी विया कहिड़ो मालकुम मिन इलाहिन ग़ैर अड़े हिकिड़े अल्लाह खां सवाइ ॿियो को मबूदी कोन्हे चए न इहो छा थो करे वला यगूस वला यऊक वला नसरा हे जो पंज खुदा जा वली आहिनि क़ब्र में सुता पिया आहिनि मरी विया इहे बाक़ी काॾे विया इन्हनि जे दर ते बि वेंदासीं चरिया थियो छा दिमाग़ ख़राबु आहे मां वियमि भिट शाह ते जलसे ते हिकिड़ी औरत क़ब्र ते सुती पई आहे मां कुल पण वियमि चए थी भेट भिटाई कर मुल्क मिठाई हर साल ईंदी आहे अञा कुझु न थियो आहे मुजावर बि को निभागो वेठो अचे अम्मा ईअं न थींदो 7 ॾींहं रहो त पोइ सभु कुझु थी वेंदो 7 रातियूं रहणी पवंदी असांजूं कुराड़ियूं बि खड़पील
अधु मछो अधु मथो अछो अधु मथो कारो कुराड़ी औरत भी उन जवान माईअ ॾे वञे थी जेका वेचारी माइटणी त अड़ी अधी तोखे औलाद अञा न थी आहे घणा साल थिया थी शादीअ खे चए 7 साल थी विया आहिनि अड़ी हे त ॾिस मुंहिंजो मथो अछो आहे पोइ बि मां सेदियूं मूसाणी ते वियमि कलंदर लाल ते वियमि 7 रातियूं रही आहियां ॾिस हे अकन पुट खयूं आई त मूंखे इहो ॼायो पुट बि खयूं थी अचे हे अकन मूंखे ॼायो थी हुते असांजी कुराड़ी औरतुनि बि माण्हुनि जा अक़ीदा ख़राब कया अचो सैयद हबीबुल्लाह शाह जी ज़ुबान मो हक़ ॿुधो ख़ुदा जो कसम आहे जे तौहीद कोन ई त कुझु कोन ई अड़े केरु ॾींदो आहे औलाद हथ मथे करे ॿुधाए इंशाअल्लाह क़ुरान जी रहमत सां फ़क़ीर जो जलसो भरिजी वेंदो जेके नमाज़ पढ़ी आया उहे बि क़ुरान ॿुधण अचनि था चओ सुभान अल्लाह छा थो फरमाए यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर रब तो फरमाए मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे पुटनि जा पुट ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे न्याणियुनि जूं न्याणियूं ॾियां मां हिकिड़ी जाइ ते जलसे ते वियमि चइसि हिन ॻोठ में हिकिड़ो हमरा आहे उनखे अलाह साईं हिकिड़ी घरवारीअ मां 22 ॿार ॾिना तूं छो थो सड़े महिनत हुन कई आहे सुभान अल्लाह कर अल्लाह लाउड शाने कुरान शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर ॻोठ जे वॾेरे खे चऊं भुतार खे चऊं मञे ई न रस्ते ते मुलाक़ात थी उन हमरा साड़े बीजाए वॾेरा ख़ैर त आहे हा ॿियो मिड़े ख़ैरा मां तुंहिंजे लाइ नई ॻाल्हि ॿुधी आहे तोखे अलाह साईं हिकिड़ी घरवारीअ मां 22 ॿार ॾिना आहिनि चे काॾूं वॾेरा ॻोठ वारा निभागा थी कूड़ त आणनी सच इहो आहे मूंखे 22 छोर आहिनि मूंखे अलाह 23 ॾिना आहिनि हिकिड़ो कल्ह राति 9 जायो थी मूंखे अलाह 23 ॾिना अल्लाह कल फेसबुक ते हिकिड़ी शइ आई आहे ॿाहिरि मुल्क में हिकिड़ी औरत जी ऑपरेशन कई अथऊं पेट मां 7 ॿार इहा कहिड़ी दरगाह ते वई निभागा तूं जो सैदा थो करे हुते हुते अल्लाह तव्हांजे इलाइक़े में काज़ी हिंगोरो वाह पने आकिल जे भरिसां हिकिड़ो अछी ॾाड़ीअ वारो जलसे में उथी बीठो मूंखे जे साईं बुखारी सैयद सच थो चवे मां कुराड़े खे बि 2 घर वारियूं थी 33 ॿारनि जो पीउ आहे वाह चाचा तुंहिंजी महिनत 33 ॿार अछी ॾाड़ीअ सां चई हे मूंसां गॾु नात ख़ान वेठो आहे हाजी इमदादुल्ला जो शागिर्द भाऊ उज़ैर अहमद चे पोइ रुस्तम शहर जे भरिसां रुस्तम शहर में तबलीग जमात जा साथी आया 4 महीननि में निकतल तबलीग जमात वारो कूड़ त न आणंदो चइसि हे कहिड़ी ॻाल्हि आहे जो 33 ॿार 22 ॿार हलो त पिशावर घुमाया मुंहिंजो भाउ आहे पिशावर में 4 शादियूं कयूं अथई अल्लाह जो कसम मां 55 ॿारनि जो पीउ आहे हेॾे इहो त 55 ॿार त माना ॻोठ ई पंहिंजो खोले से फ़कीर चइसि घर वारियूं बि अलाह असीं मुंहिंजे भाउ खे असील ॾिनियूं मुंहिंजो असांजूं बाक़ी न कुलनि चइसि सम्झो नथा असील जो मतिलबु आहे माना मुंहिंजे भाउ खे ख़ुदा अहिड़ियूं घर वारियूं ॾिनियूं जॾहिं बि पेट थींदो मायूं 2-2 3-3 ॿार थियूं ॼणनि मुंहिंजो इन ॻाल्हि में मारे वई 55 ॿार तबलीग जमात जो चइबो हलो साईं घुमायां तव्हांखे पिशावर में ॾेखारियां 4 घर वारियूं 35 त रुगो पुट अथसि बस हिन खे 7 साल न थी अचे गाज़ियाबाद हिन साल ॾिजाए अल्लाह ख़ुदा जो कसम आहे तूं असां कुझु न आहियूं पर मदीने वारे साईं जी घरवारी आहे थोरो इको घटि करे पोइ वधाए अम्मा आयशा सिद्दीका तैयबा तारा रोए थी मुंहिंजे साईं फरमायो आयशा तूं छो थी रोए तुझे घर में त मां मदीने वारो साईं ईंदो आहे त तुझे बिस्तरे ते वेहंदो आहे त जिबरील 7 आसमान खां क़ुरान खणी ईंदो आहे हा आयशा तोॾे त मुंहिंजो रब बि सलाम मोकिलींदो आहे छो थी रोए अम्मा आयशा रोई करे चेती या रसूल अल्लाह 9.5 साल थी विया आहिनि तव्हां सां शादी कई आहे मुंहिंजो अल्लाह पुट त नथो ॾे पर न्याणी बि नथो ॾे कंहिंखे लोलाक जे सरदार खे जंहिंजो शान में जो जलसो आहे जंहिंजो नालो रब पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते लिखायो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह न पुट न न्याणी अम्मा आयशा मो नबी साईं छा जवाब ॾिनो नबी साईं ईअं चयो त आयशा जेतिरा चवे त ॾियां
जी अजो को पीर मुर्शिद चे तो रुगो पुठी ठपाए मुरीदानी पाण ही थी वेंदई हैं नबी सही है जो अल्लाह मदीने वारे साईं जवाब दींदे अखिन मां घोड़ा गारींदे अशद आंगुर मथे करे फरमा आयशा पुटन देण वारो मां मिठो मोहम्मद ना वो अल्लाह जी ताकत उन जी मर्जी आ जे मुझे हथ में हो जे जेतरा चवे तो के गणे जा माशा क्या देण वारो अल्लाह तड़ी त कुरान में पंजन शय जो इल्म बयान कयो थई चे तो इन अल्लाह इंदहू इल्मु साआ बुधो मुसलमानों क़यामत जो इल्म रब तो फरमाए जे शाह साहब जी गाल ते एतबार न पवे त 21 सी पारो थी सूरत लुकमान थी वनी मस्जिद में कुरान खोले पाण माना पढ़ जाए छातो चे कुरान इन अल्लाह इंदहू इल्मु साआ क़यामत जो इल्म अकेले अल्लाह के ॿियो कंहिंखे बि ख़बर कोन्हे नबी साईं बि ईअं थो चवे नबी चाचा हेॾो अचंदो अॻियां जो रस्तो बंदि थो थिए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ईअं फरमायो निशानियूं ॿुधायांव थो बाक़ी ख़बर बि मां मिठे मोहम्मद खे बि कोन्हे त ॾही मोहरम ते त ईंदी पर कहिड़े साल ईंदी कॾहिं ईंदी क़यामत जी सही इल्म सही रिपोर्ट कंहिंखे आहे हथ मथे करे ॿुधाए अकेले अल्लाह खे वरी क़ुरान छा थो फरमाए वयो नज़िलुल गईस बरसात जो इल्म भी मां रब के आ मींहुं वसंदो काथे वसंदो केतिरा ॾींहं वसंदो मां रब के ख़बर आ अरे हाणे अॼु 5 जनवरी आ हाँ अख़बारुनि में टीवीअ में रेडियो में मोबाइल ते मौसमियात खाते वारनि यूट्यूब ते चयो त असांजी सिंध में 2 जनवरी खां वठी करे 6 जनवरी ताईं वॾे गड़े सां बरसात पवंदी बर्फ़ किरंदी पर ॿुधो 2 जनवरी थी वई घोटकी में मींहुं न वसियो 3 जनवरी ते वसियो न वसियो 4 जनवरी ते न वसियो 5 जनवरी ते अॼु 5 तारीख़ अञा बरसात न पई आहे मां चयो ग़लति था चओ अरे मौसमियात खाते वारो तव्हां अल्ट्रासाउंड जा मोहताज हो मशीनुनि जा मोहताज हो उन में ॾिसी करे पोइ था ॿुधायो मुंहिंजो रब बग़ैर मशीन जे ॼाणींदो आहे हे जेके हणनि था मौसमियात खाते वारा त बरसात पवंदी बर्फ़ किरंदी अल्लाह तुंहिंजो ख़ैरु क़बूले मुंहिंजे लाइ ख़ैरात खणी आवा अल्लाह वधाईंदई वा अख मां ॾे कर अबा इन्हनि जी ॻाल्हि सची थी कूड़ी थी नथा ॻाल्हायो मौसमियात खाते वारनि जी ॻाल्हि कॾहिं सची कॾहिं कूड़ी पर रब जी ॻाल्हि त पकी ऐं पकी वजो नज़िलुल गईस सही इल्म कंहिंखे आहे बरसात जो अल्लाह खे अमानुल्लाह बि चए पियो जलसो कैंसिल कयां मतां बरसात वसे मजो चुप कर अलाह जे हथ में आहे जलसो थी वेंदो वयअलम मा फिल अरहाम सुभान अल्लाह डरी आ थकल हो तो मां भी थकल आं दुआ घुरा वयअलम मा फिल अरहाम कुरान सचो आ रब तो फरमा इया भी मूंखे ख़बर आ त पेट में औरत के शाये पुटवा या धिया मूंखे ख़बर आ ओ कंबर वारो साईं तो जे मूंखे भी ख़बर आ त मुरीदानी जी पेट में छाए हाँ साईं तू अंदरों घुमी आई तो के कीअं ख़बर आ हीअं मोबाइल ॾेखाई हमरा चे ॾिस साईं साईं कंबर वारो चे तो मूंखे भी ख़बर आ मुंहिंजो ग़लति थो चवे अरे असांजी खानपुर में शिकारपुर जे भरिसां असांजे पाड़े जो जमाती आहे घरवारीअ खे 7 महीननि खां पोइ पेट थियो 3-4 महीने खां पोइ घरवारी खे अस्पताल खणी वियो 5-6 महीने डॉक्टराणी ॾिसी करे अल्ट्रासाउंड में चयसि धीअ ॼमंदई हिन चयो 7 सालनि खां पोइ न्याणी थी आहे बि औलाद त आहे न्याणी बि रहमत आहे पुट बि नेमत आहे शुक्र आहे घर मोटी आयो वरी मौलविन को दुआऊं पियो घुराए दुआ घुरो त रब साले पुट ॾे को दीन जो वारिस थिए अल्लाह जा डॉक्टरानी जो इल्म भी गलत थी वियो मौलाना वरी जो 9 महीना था घरवारी के बार तैयार थी वियो पेट में सूर था शिकारपुर अस्पताल में खणी वियो डॉक्टरानी चयो त ऑपरेशन थींदी या माई मरंदी या बार मरंदो चे अल्लाह रहम करे बिनी सिरन दे खैर थे 40,000 रुपया भरे वडी ऑपरेशन थी सुभान अल्लाह घरवारी जंहिंजे लाइ डॉक्टरानी 7 डॉक्टरानी चयो त धीअ ॼमंदई ठका जो थियो त घरवारी जे पेट मां 3 ॿार निकिता 3 पुट जाया अखबार ये फोटू कढी करे सिधो डॉक्टराणी ॾे वियो चए डॉक्टराणियूं अंधियूं हो छा तव्हां बि चओ त धीअ ॼमंदी हिते ॾिसो अस्पताल में मुंहिंजी घरवारी खे 3 पुट जाया त डॉक्टराणी छा चयो असां छा कयूं असांजी मिशन ख़राब थी पई आहे असांजो अल्ट्रासाउंड ख़राब आहे चरिया हो छा इहो चेक छो कराईंदा आहिनि त धीअ ॼमंदी या पुट ॼमंदो अरे चेक न करायो अलाह ते छॾियो जेको रब ॾे हां सो त माउ जे पेट में तस्वीर ठाहिण वारो केरु आहे पढ़ूं
कुरान जी रहमत सां जलसो आबाद आ। हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। अरे अमड़ जे पेट में मुहांडा भी मां ठाया, तस्वीर भी मां ठाई। अलम नजअल लहू ऐनैन। 18,000 जे बल्बन जो नूर भी न पुजे एड़ियूं अखियूं ॾिनियूं मां। अब आहे अखियूं काथों वठी आयो? गंबट जी अस्पताल में अलाह ॾिनियूं मुफ्त में। हाय वलिसान व शफतैन। हया नथो अचई जवानीअ में मां रब खे विसारियो थी। अड़े माउ जे पेट में तुंहिंजी पाणीअ ते कारीगरी मां कई आहे। खल्कम मिन बाद खल्किन फी ज़ुल्मातिन सलास। 3 ऊंधाइनि में मां अलाह तोखे ठाहियो। आहे को पीर मुर्शिद जेको पाणीअ में बच्चो ठाहे ॾेखारे? हाँ आहे को? त पोइ छो था ॿियनि जे दर ते किरो? क़ुरान सचो आहे। चरियो थियो आहे छा? हथ ॿियनि खे छो थो ॿधे? 7 पुट ॾिना हिकिड़े पीउ खे, पर 7 जा मुहांडा नवां नवां। हिते जलसे में केॾा ॼणा वेठा हो, हिक ॿिए जी शिकिल ॾिसो त सुभान अल्लाह, हर कंहिंजो मुहांडो पंहिंजो आहे। रब तो फरमा मांखे न विसार जाए जवानीअ में, मां तोखे बचपन में कोन विसारियो। एक रात जी हूंदाई खल्कम मिन बाद खल्किन फी ज़ुल्मातिन सलास। एक पेट जी हूंदाई, ॿियो माउ जे रहम जी हूंदाई, टियों सने पर्दे जी हूंदाई। उते कतरा कतरन सां मिलाया। हाँ सही, तू असांजे अबे अम्मा जी शादी थी, ज़ाल मुड़स पाण में मिलिया। एड़ो पलीत कतरो जेको गोड खे लगे पियो गोड भी धोए पियो, सुथण के लगे पियो सुथण पो धोए। अरे वडाई छो तो करे? पांजे वजूद दे नजर कर, मां तोखे ठायो शमाए। वलक़द खलक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन। एकड़े पलीत कतरे मो ठायो माए, किन्नी मिट्टी मो ठायो माए। वलक़द खलक़नल इंसान मिन सलसालिम मिन हमीम मसनून। नेक बशक हणे तो, क्रीमा हणे तो, पुंडर हणे तो, पाण के सोणो तो करे। अल्लाह जॾहिं आईनो ॾिसे त पोइ नबी साईं जो हीअं दुआ घुरदो कर, अल्लाहुम्मा अंत हसनत ख़ल्क़ी फहसिन ख़ुल्क़ी। रब आईने में पंहिंजी सूरत ॾिसां थो, मूंखे केॾो त सुहिणो कयो थी, पर मुंहिंजो अख़लाक़ बि एॾो सुहिणो कजाए। रुगो पंहिंजी शिकिल खे ठाहे तो, पंहिंजी सीरत खे बि त ठाहे न। अल्लाह रब तो फरमा मूंखे न विसार जाए। अरे माउ जे पेट में 60 कतरा पलीत कतरा ठाहे, वरी उन मां रत जा दिग गॾु कया। वरी रत जे दिगनि ते मां गोश्त जो लोथड़ो ठाहियो माए। वरी गोश्त जे लोथड़े ते मां रब करीम हॾड़ा रखिया माए। वरी हॾड़नि ते माउ जे पेट में वरी खल चाढ़ी माए। मां नथो चवां, अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, चे तो सुम्म ख़लक़नन नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा सुम्म अनशानाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। जेके क़ुरान वणे ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह। नारे तकबीर, शाने कुरान, शाने मुस्तफा, नारे तकबीर। अञा भी माउ जे पेट मो कढियो मां, वरी माउ जे पेट में तुझी कारीगरी। सब हिस्म रब्बिकल आला अल्लज़ी खलक फसवाड़े। संदन सां बराबर कया माए। अबा हे ॾिसो बां सां बराबर आहे, कन लूलो लंगड़ो के। अल्लाह मौलाना बां सां बराबर कई माए, टंगुनि सां बराबर कयूं माए। हया नथो अचे त बि चे तो चे गाज़ी पारत थी। छो तो ॿियनि खे हथ ॿधे? मां तोखे काॾों विसारियो आहे? मां थकिजी पियो आहियां, छा तोखे खाराए नथो सघां? अल्लाह साईं अब्दुल्ला शाह बुखारी जी क़ब्र ते ख़ुदा रहमत करे। असांजो माइट सैयद हीअं क़ुरान मथे ते रखी चवंदो हो, सैयद हक़ ॿुधाए वठो, मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी। अल्लाह मुसलमानो, असां तव्हांजो ईमान बचायूं था। अड़े तौहीद कोन्हे, सभु कुझु चट थी वई। अल्लाह जी हिकिड़ाई, हिकु
इन हिक जे आॾो जेकॾहिं हेॾो ज़ीरो ॾींदे त कम जो न आहे, 2 ज़ीरा ॾे 3 ज़ीरा ॾे। अरे तौहीद अॻ में आ, तौहीद खां पोइ 1 ज़ीरो ॾे त 10, 2 ज़ीरा ॾे त 100, 3 ॾे त पोइ 1000, 4 ज़ीरा ॾे त 10,000, 5 ज़ीरा ॾे त लख ते तुंहिंजूं नेकियूं पुॼंदियूं, छो त अवल तौहीद आ। मूंखे वरी हिकिड़ो पियो चए साईं अलाह खे कीअं सॾु कयूं, अलाह त असां खां परे आहे। अड़े काथे आहे? चए ओ अर्श मथे आहे। अलाह त परे आहे न, हे मुर्शिदनि जूं दरगाहूं त वेझियूं आहिनि न असांजी, इन्हनि जे आगे इन्हनि जे अॻिते। चरियो थियो आहे छा? अचो क़ुरान खां पुछूं था त रब केतिरो वेझो आहे। अबा पुछूं क़ुरान खां, असांजो जज केरु आहे? अबा फ़ैसिलो कंहिंखां करायूं? अबा हिन जी ॻाल्हि पकी कन कची? ॻाल्हायो या मां मौज़ू मटायां, डोज़ थोरो सख़्तु ॾिनो आहे। अलाह तौहीद वारो डोज़ आहे, तौहीद खां सवाइ चारो कोन्हे। ख़ुदा जो कसम असां मौलवी जे करे तौहीद न ॿुधायूं, नबी से फरमाया फ़कीर अमानुल्लाह ॿुधाए जे तौहीद लिकायूं, सुभाणे मलाइका असांजा जहन्नम जी कैंचुनि सां चप कतरे मौलवियुनि जी गीचीअ में ज़ंजीर विझी जहन्नम में फिटो कंदा। असांखे तव्हांजो भउ न आहे, असांखे अलाह जो भउ आहे। छा थो फरमाए? हाणे हिकिड़े बुज़ुर्ग ख्वाब लधो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी अथसि। चए त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे निंड में भाकुर पाए चयो, ख़तीबनि मौलवियुनि खे चयो त ॿिया मौज़ू घणा बयानु कयो अथव, मुंहिंजी उम्मत खे तौहीद ॿुधायो, मुंहिंजी उम्मत जहन्नम में थी वञे। हे मां मौज़ू इन करे खयो आहे जो हिकिड़े अलाह वारे मूंखे चयो त ख़तीब मुबल्लिगनि खे हुज़ूर साईं जो रोज़े पाक में नियापो आयो आहे त माण्हुनि खे तौहीद सम्झाए, न त मां हे मौज़ू न खणा, हुज़ूर साईं जो नियापो आयो। क़यामत जे ॾींहुं असां पंहिंजे नाने जे आॾो कहिड़ो मुंहुं खणंदासीं? अड़े हथ ॿधी अर्ज़ थो कयांव, ॿुधो क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, माउ जे पेट में असांजा उज़वा रब ठाहिया। हा हो पियो चवे त अलाह खे कीअं सॾु कयूं? अचो क़ुरान खां पुछूं, क़ुरान तूं ॿुधा रब वेझो कन परे। क़ुरान तो चए वलक़द ख़लक़नल इंसान व नअलमु मा तुवस्विसु बिही नफ्सु व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। असांजो रब एॾो वेझो आहे, एॾो वेझो आहे। ही सैयद हबीबुल्लाह शाह जो पटको बि सैयद खे एतिरो वेझो न आहे। हीअ मुंहिंजी ॻाढ़ी सिंधी टोपी बि मूंखे एतिरी वेझी न आहे। ही शाह साहब खे जाकेट पातल आहे जिस्म ते, जेका नवाब शाह तोहफ़े में मिली, इहा बि वेझी न आहे। हे कपिड़ा मूंखे हे बि वेझा न आहिनि। हे ॾिसो कारी जाकेट पातल आहे जिस्म ते, गंजी पातल आहे, इहा बि वेझी न आहे। हे अलाह साईं जेके तूं असांजे सीने ते वार ठाहिया न, रब तो फरमाए इहे बि एॾा वेझा न थी, इहे बि परे थी। यादि रखजांइ मुंहिंजा बाना, अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, मां ख़ुदा तोखे साह जी रग खां वधीक वेझो आहियां। हे तव्हांजो पीर बगदाद जो, हे आदलपुर जो रोड, इते जो बुंड पियो हुजे त तव्हां आस पास ॻोठनि वारा बुंड खणंदो या चवंदो घोटकी वारा अचनि उहे खणाइनि? आस पास वारा ई खणंदो न जेके वेझा हूंदा बुंड खे। अलाह तो चए निभागा शर्म नथो अचे जॾहिं मां ख़ुदा तोखे साह जी रग खां वधीक वेझो आहियां त पोइ सॾ जे लाइक़ु मां आहियां न। हिकिड़ो वरी चए पियो, चए साईं असांजी अलाह ॿुधंदो ई न आहे। अस्तग़फिरुल्लाह त चए असांजी अलाह ॿुधंदो ई न आहे। चए छो? चए साईं असां गुनाहगार सॼो ॾींहुं कूड़ ॻाल्हायूं, जुआ ते विहूं, ज़िना ते विहूं, हा साईं सॼो ॾींहुं अखियूं गुनाहनि में, असांजी ॿुधंदो ई न, असां गुनाहगार आहियूं। असां पंहिंजे मुर्शिदनि खे चवंदासीं मुर्शिद मथे पहुचाईंदा कमु थी वेंदो। चवंदा आहिनि न साईं, न चवंदा आहिनि? वरी हिकिड़ो वरी चइबो ॼट, चए साईं डीसीअ में जो कमु पवे त पहिरियों पटे वाले सां मिलबो आहे न। हा एसे ऑफिसर में जो कमु पए त पहिरियों पुलिस वारे नंढे सां मिलबो, जमादार सां। साईं हो त मथे आहे, हुन में जो कमु पए त हेठि खे चऊं न। मां जो चरियो थियो आहे छा मख़लूक खे ख़ालिक सां कीअं थो मिलाए? ख़ुदा खे तूं हैसियत नऊज़ बिल्लाह डीसीअ जी ॾिनी आहे। अरे हो त उहो आहे वत इज़ मन तशा वत ज़िल मन तशा बियदिकल ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। हो तो चे मां इज़्ज़त जो मालिक आहियां, मां ज़िल्लत जो मालिक आहियां। कख मूं कंहिंखे लख कयां, अरे जेल मूं विहारे वरी कंहिंखे वज़ीर आज़म करे कुर्सीअ ते विहारां, वरी मुल्क जे बादशाह खे बिस्तरे ते सुम्हारां, जेल में विहारां। अरे मां मर्ज़ीअ वारो आहियां। मुंहिंजे दर ते सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जा जज बि झुकंदा थी। अरे मां जजनि जो बि जज आहियां।
होते जे मुंहिंजी ताक़त मथे आ अलम तर कैफ फ़अल रब्बुक बिआद इरम ज़ातिल इमाद वॾा वॾा माण्हू हुया कद जा मस्ती कंदा हा वॾाई कंदा हा अरे मां ख़ुदा जो अज़ाब आयो देर न थी फस्तकबरू वकानो कौम मुजरिमीन ॾोहारी माण्हू हुया आयो जो ख़ुदा जो अज़ाब मूसा नबी जी क़ौम में फअरसलना अलैहिम तूफ़ान वॾो तूफ़ान आयो हवा लथी वरी जेका मानी पिया खाइनि वज़फ़ात मानीअ खे मां कणक जे अटे खे वरी ॾेॾर करे छॾियो खाई न पिया सघनि वरी जे भाॼी खाइनि त भाॼीअ में वल कुमल जुआ विधियूं मान न मानी खाई सघनि न भाॼी खाई सघनि अखे मारे कर मौलाना वरी जो चवनि त जेकॾहिं पाणी पियूं त ॾिसण में पाणी आहे वधम वात जे वेझो कनि त वरी पाणी रतु थी वञे अड़े मां ख़ुदा जा अज़ाब त ॾिसो वही तजरी बिगिम फी मौजन कल जिबाल वनादा नूह निबनहु वकान फी माज़िली या बुनय्यर कम माना हत्ता इज़ा जा अमरना वफारत तन्नूर हज़रत नूह नबी बेड़ी तैयार कई हेॾो ख़ुदा जो अज़ाब आयो आसमान मो पानी ज़मीन मो पानी तनूर फाटी पियो क़ुरान छा तो फरमाए हत्ता इज़ा जा अमरना वफारत तन्नूर कुल नहमिल फीहा मिन कुल्लिन ज़ौजैन इस्नैन व अहलक इल्ला मन सबक़ अलैहिल क़ौल व मन आमन वमा आमन माहू इल्ला क़लील जानवरन मां हर इंसानन मो पखिन मो जानवरन मो 40 माण्हू नूह नबीअ सां साण जानवरन मो भी जोड़ी जोड़ी खये नर माद खये सजी रूए ज़मीन ते मां ख़ुदा जो अज़ाब पियो अचे हाणे बेड़ीअ में वेठो मां रब चयोमांसि त हाणे दुआ पढ़ रब कहिड़ी दुआ पढ़ा वक़ाल रकबू फीहा बिस्मिल्लाह मजरेहा व मुरसाहा इन रब्बी लगफूरुर रहीम अल्लाह फरमायो बेड़ी भी हले पई होॾो मां ख़ुदा जो अज़ाब भी हले पियो आसमान मो पानी ज़मीन मो पानी वही तजरी बिगिम फी मौजन कल जिबाल कुरान तो फरमाए व नादा नूह निबनहु वकान फी माज़िली या बुनय्यर कम माना हेॾो बेड़ी हले थी हेॾो पानी हले तो मथों भी हेठों भी नूह नबीअ जो पुट जबल ते बीठो आ अबे जी नज़र पइजी वई सॾु करे चवेसि तो पुट वा रत सागी आ अरे वलीअ जो पुट नाहे मुर्शिद जो पुट नाहे ख़बर थी कंहिंजो पुट वा अल्लाह जे नबी जो पुट वा चे तो या बुनय्यर कम माना ओ मुंहिंजा बचड़ा ओ मुंहिंजा लखते जिगर ओ मुंहिंजा जिगरी पुट अचुमा ते कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह जो कलमो पढ़ पुट जो ख़ुदा खे ॾाढी कावड़ थी अॼु रब जो गज़ब ॾाढो तेज़ आ छो त मां नूह नबी 950 साल तबलीग कई अच्छी दाढ़ी थी वही 950 सालन में कुल 40 माण्हू सुधरिया क़ाल रब्बी इन्नी दाऊत कौमी लैलौ व नहारा न ॾींहुं छॾियो न राति छॾी माण्हुनि जा दरवाज़ा खड़काया इन्नी दाऊत कौमी लैलौ व नहारा फलम यज़िदहुम दुआई इल्ला फिरारा सभु भॼी वेंदा हा हता के मां जॾहिं वाइज़ कंदुमि तबलीग कंदुमि इज़ा जालू असाबियहुम फी आज़ानिम कननि में आंगुरियूं विझंदा हा मां नूह नबीअ जो वाइज़ भी कोन ॿुधंदा हा ॿुधो ॿुधो मुसलमानो हज़रत नूह नबी तो चे मौला एॾा माण्हू बेग़ैरत थी विया जो मां नबीअ जो वाइज़ त न ॿुधंदा पर फस्तग़शौ सियाबहुम मुंहुं ढके चवंदा मां नबी खे तुंहिंजो मुंहुं बि न ॾिसंदासीं पोइ नाराज़ थी पियो पोइ नाव में थी पियो पोइ छा थो चए वक़ाल नूह रब्बी ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा रब कोई भी माण्हू मूं ते कलमो न पढ़ंदो न इन्हनि खे छॾ न इन्हनि जी औलाद खे छॾ अरे नूह नबी बेज़ार थी करे बददुआ घुरे थो उम्मत जे लाइ पर मुंहिंजो नबी त नज़र कर वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हज़रत नूह नबी 950 साल तबलीग कई मुंहिंजो मिठो मोहम्मद तबलीग भी करे थो अरे नबी से के पत्थर लगा नबी से के पेशानी मुबारक मो रत निकती आ
जुती मुबारक भी रंगीन थी वई नूह नबी चो मौला मुझी उम्मत ते अज़ाब आण पर असां जो नबी मिठो मोहम्मद वा जिब्रील तो चे सोना तुजी रत निकती आ अल्लाह के कावड़ वधी वई आ रब जो गज़ब वधी वियो आ रुगो ब लफ्ज़ बदवा जा करत या ताइफ जे गोठ जी चक्की खत्म कया पर मदीने वाले साईं फरमायो ना ना जिब्रील अल्लाहुम्मा दिकौमी फइन्नहुम ला यालमून जिब्रील हे मांखे नथा सुञाणन अल्लाह हिन ताइफ जे गोठ वारन जी औलाद के मां मोहम्मद जो कुरान दींदो ओ जिब्रील मां बदुआ वारो नबी ना या मां दुआ वारो नबी आ मां पिटण वारो नबी ना साईं तो के पत्थर लगान साईं तुझी जुती भी गाड़ी थी वैया रत पेशानी मो निकती आ सोना रुको बदवा कर तू त रब के नूह को वधीक प्यारो आ मुझे साईं फरमा न जिब्रील जे को मुझे रस्ते में कंडा उछलाइंदो आ मां उन जे ला भी हिदायत जी दुआ कंदो आ मां पिटण वारो नबी न आया खुदा जो कसम नबी साईं जी दुआ एड़ी लगी मां उम्रे ते वियोस मक्के मदीने अला केतरन मस्जिदुन जी ज़ियारत के मुखे शौक थिंदो हो त रोज नए कुरान जे कारी जे पियो नमाज पढ़ा काफ़ी मां मदीने में मस्जिदूं घुमम मक्के में वो दोस्तन के चवंदुम हे काथों जा कारी साहबन सऊदी में इन्हनि जो घर काथे आ त मांखे हिकिड़े अरब दोस्त हो बाबा जो रोई करे ॿुधाए चे साईं ख़बर नथी हे उहे माण्हू थी जेके मस्जिदुनि जा पेशमा मन जंहिं ॻोठ मूं नबी साईं खे पत्थर लॻा हा उन ॻोठ जा थी ताइफ जे इलाइक़े जा मां चुप ही मस्जिदुनि जा कारी इमाम थी विया ते नबी साईं जो दुआ कई अल्लाह हे मूंखे नथा सुञाणनि हिननि जी औलाद खे मां मोहम्मद जो क़ुरान ॾींजांइ अॼु बि सऊदी अरब जी वॾनि वॾनि मस्जिदुनि जा क़ुरान जा कारी इन ॻोठ मां आहियूं जा तो नबी साईं खे पत्थर लॻा अर्ज़ पियो कयां असांखे अल्लाह साईं उहो महबूब ॾिनो हेॾो ख़ुदा जे अज़ाब जी ॻाल्हि पियो कयां नूह नबी तयार बेड़ी हले थी पुट के चवे तो खुदा केॾो बेपरवाह नबी जे पुट जी भी परवाह न अथस परवाह कुल हुवल्लाहु अहद नथा ॻाल्हायो हाणे मानी खाधी अथव सुभान अल्लाह के अल्लाहु समद चे तो मां एॾो बेपरवाह मांखे कंहिंजी कान कोन्हे अरे खुदा जो नबी आ लूत अलैहिस्सलाम घरवारी उम्मत सां बदल हुई ज़िना में घरवारी नबी जी घरवारी पोते अची वई खुदा जे अज़ाब में अची वई नबी सां गॾु बिस्तरे में सुम्हण वारी सटजी वई हे वरी चए तो नमाज़ न पढ़ा त न पढ़ा मुर्शिद वेठो आहे पाण ई जन्नत वठी ॾींदो असांजी शिकारपुर में हिकिड़ो पीर निकितो आहे जेको माण्हुनि खे चए थो नमाज़ न पढ़ो त न पढ़ो ख़ैर आहे बसि अलाहू अलाहू कयो जन्नत मां वठी ॾींदोमांव पिणे जी आहे जन्नत हे वठी ॾींदो अरे इमाम हुसैन ते करबला में नमाज माफ़ न थी वरी हिते चए थो बसि अलाहू अलाहू कयो नमाज जो ख़ैर आहे 550 दफ़ा अल्लाह नमाज जो हुकुम कयो आहे क़ुरान में नबी ते नमाज माफ़ न आहे चङा भला फ्री वेस चे हे कहिड़ो मुर्शिद आहे जेको नमाज लाइ झले थो असां नमाज पढ़ंदासीं असां हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम में ईंदासीं नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत उलमाए हक उलमाए देवबंद जमियत उलमा इस्लाम नारे तकबीर ॾिसो ॾिसो नबी आ नबी जी घरवारी सटजी वई अरे हे तशा पर इब्राहिम अलैहिस्सलाम नबी आ पर पीउ मुसलमान नाए सटजी वियो वज़कुर फिल किताब इब्राहिम इन्नहु कान सिद्दीक़न नबिया इज़ क़ाल लि अबीहि या अबति लिम ताबुदु मा ला यस्मउ वला युबसिर कुरान थी कुरान छा तो चे अल्लाह फरमाए नबी पंहिंजी उम्मत के इब्राहिम जो वाक़ियो ॿुधाए वज़कुर फिल किताब इब्राहिम हिकिड़ो वक़्त जो नबी आ इब्राहिम इन्नहु कान सिद्दीक़न नबिया सचो नबी हो इज़ क़ाल लि अबीहि पंहिंजे पीउ खे चवंदो या अबते ओ मुंहिंजा बाबा लिम ताबुदु मा ला यस्मउ
कुरान बुधंदो वन त माना भी कंदो वञा अब्बा चरियो थियो आ छा बाजार में पंहिंजा खुदा तो विकणे अब्बा अल्लाह के को विकणदो आ छा अब्बा हथ जा बुत ठाए करे सुबह जो पैसनि ते खपाए तो खुदा के पैसनि ते खपाइबो आ ओ बाबा छा तो करे आज़र लिमता बुध माला यसमो अब्बा एड़न के सॾु छो तो करे जेके बुधनी कोन था वला युबसरो ॾिसंदा भी नथी हे भी चरियो थियो आ बेजान शन के ॿई हथ ॿधी वेठो आ लिमता बुध माला यसमो ओ वाणिया ता चवन घोटकीअ जा असां में ऐं हिननि में फ़र्क़ु कहिड़ो थियो असां सुबुह जो मंदर में वञूं हे वरी मुर्शिदनि जा चणा खड़काए पोइ जहिड़ा इहे तहिड़ा जिन्स साॻी आहे छा थो करे मुस्लमान ईमान बचाए लिमता बुध माला यसमो वला युबसरो वला युगनी अनक शैया अब्बा हे न बुधनी था न ॾिसनी था न कुछ टारे सघंदई वरी छा तो चे या अबत लिम ताबुदु शैतान ला ताबुदु शैतान इन शैतान कान लिर्रहमान असिया अब्बा यो शैतान तो के ते व्यारो आ शैतान वडो दुश्मन थी वडो हरामी थी बाबा छॾ इनके या अबत ओ मुंहिंजा बाबा इन्नी अखाफ अन यमस्सक अज़ाब मिनर रहमान मता खुदा जो अज़ाब न अचई तोखे पुटु अल्लाह अहिड़ो ॾिनो थी नबी करे ॾिनो थी अब्बा मूं ते कलमो पढ़ अबो आ कलमो नथो पढ़े खुदा के परवाह न आहे इब्राहिम जे पीउ खे खुदा गरक करे छॾियो तबाह करे छॾियो हलो साईं परवाह ई कोन अथसि हेॾे असांजो नबी आहे मिठो मोहम्मद काइनात जो सरदार आहे हेॾे तक जंहिं अबू तालिब जे मथों वेठो आहे रोए थो हज़रत अली जे बाबे अबू तालिब के चे तो बुखारी शरीफ जी हदीस आहे चाचा चाचा कलमो पढ़ो मां जी भाइटे मोहम्मद जी वॾी ख़िदमत कई थी चाचा अम्मा आमिना भी हली वई चाचा ॾाॾो अब्दुल मुतलब भी वयो चाचा मां त यतीम थी दुनिया में आयमि बाबो अब्दुल्ला त ॾिठो ई कोन चाचा तुझे भाइटे मोहम्मद के अल्लाह केॾी त इज़त ॾिनी आहे वरफाना लक ज़िक्रक जाते अल्लाह जो नालो उते तुझे भाइटे मोहम्मद जो नालो चाचा आज़ान में रब जी तारीफ़ मां मोहम्मद जी तारीफ़ चाचा नमाज में मुंहिंजी तारीफ़ चाचा तुझे भाइटे मोहम्मद जी तारीफ़ अल्लाह जी तारीफ़ चाचा मुझे मथों को दुरूद न पढ़े तो खुदा उन जी दुआ ही कबूल न तो करे चाचा तुझे भाइटे मोहम्मद जो केॾो त शान आ चाचा कलमो पढ़ सुभाणे जहन्नम में वेंदे अबू तालिब तो जे न न जीअरे जवानीअ में न पढ़ियो हाणे छो पढ़ा ओ चाचा भली दुश्मनन काफ़रन जे आॾो न पढ़ो रुगो मां भाइटे मोहम्मद जे कन में कलमो पढ़ पोइ बि मां तोखे जन्नत वठी ॾींदोसां हेॾे नबी से रोए तो मोरा मुझे चाचे के कलमो पढ़ मुझे चाचो जहन्नम में थो वञे ये बि तौहीद आहे न रुगो कन में चो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह भली साह निकिरे माण्हुनि खे न ॿुधाए रुगो मूंखे ॿुधाए चाचा सुभाणे मां नबी जन्नत वठी वञा अल्लाह अबू तालिब मरी वियो पर कलमो नसीब न थियो एॾो रुनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचे जे जनाज़े ते अल्लाह साईं नबी साईं ॾे क़ुरान मोकिलियो पढ़ाऊं क़ुरान अल्लाह फरमायो इन्नक ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा बुधो साईं कारी साहब वेठो आहे बुधो क़ुरान इन्नक ला तहदी मन अहबब्त ओ मुंहिंजा सोना मिठा मोहम्मद नबी जेके तूं चाहे हिदायत जे लाइ नथो करे सघे जेके मां ख़ुदा चाहियां मां थो हिदायत ॾेई सघां तुझो कम छा आहे या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिर रब्बिका व इल्लम तफअल फमा बल्लगत रिसालत तुझो कम वाइज़ कर नसीहत कर उदउ इला सबील रब्बिका बिल हिकमत वल मौइज़तिल हसनत वजादिलहुम बिल्लती ही आसन नबी तुझो कम नसीहत करण वाइज़ करण पर हिदायत तां जे हथ में न मौलवियो बुधो बुधो हिदायत मां अल्लाह जे हथ में गाल हले पे नूह नबी जी याद आ कन विसरी वई याद आ न बा छा थो चे तवज्जो कयो 15 मिंट बचान या बुनई यार कमाना ओ मुंहिंजा बचड़ा मथों भी पानी थी हेठों भी पानी थी अच बेड़ीअ में वे बची वेंदे पुट भी को निभागो छा थो चे पंहिंजे पीउ के अब्बा छा कंदो पानी निभागे के इहा ख़बर न आहे त ख़ुदा जो अज़ाब ईंदो आहे त पोइ काश बचाए न सघंदी आहे अब्बा छा कंदो पानी छा तो जवाब दे वो जवाब रब कुरान में लिखायो आ पी के चे तो पुट तो अबो तो चवेस पयो हलिया
या बुनैयर कमाना बेड़ीअ में सवार थी कलमो पढ़ वला तकुम अल काफिरीन काफरन सां गॾु न थी मुंहिंजो पुट हलिया पुट खे तो पीउ खे चवे तो वो पुट नाफरमान हज़रत नूह खे चए तो क़ाल सआवी इला जबल आॾे वेंदुमि जबल ते वेंदुमि हे पाणी छा कंदो यासमिनी मिनल मा जबल मोखों बचाईंदो पाणीअ खां हेॾे माता को पुछां थो जॾहिं ख़ुदा जो अज़ाब ईंदो आहे पोइ जबल बचाए सघंदा हया कर खुदा को रो केड़ी खबर रात आखिरी हुजे सखर में हुसैनी रोड ते 3 माड़ अमारत घंटा घर जे बरसा गिरी पया 17 मानू मरी विया रात जो टीवी ॾिसी मोबाइल ॾिसी सुम्ही पवन खबर ही न पई एॾो रात जो रात ये 3 माड़ किरी पई मलबे जे हेठों अॼु अञा आखिरी लाश अॼु कढिया अथऊं केड़ी खबर है ये मौत आखिरी डी हो जाई मता घर भी न पुजी सके तौहीद खणी वन वायदन मो सिखी वन हयाती ते कोई एतबार न थी कुल मन अलैहा फान इन्नक मय्यतुन व इन्नहुम मय्यतुन अरे ता केड़ा वडा मानू आयो मुझे आडो अरे कायनात जो सरदार आ जेंदे सदके जन्नत सिंगारिया मिठो मोहम्मद उन के भी मौत जी निंड में मां खुदा सुमारियो ताजा सा कढंदो आ इज़राइल उन्हें के भी मां खुदा मौत दींदुम रहण वारो नालो ही मुझो आ लिकुल अजल मुसम्मा हर कंहिंजे मौत जो टाइम मां मुकरर कयो आ ला यस्तक़दिमून वला यस्तअखिरून जॾहिं घड़ी पूरी थींदी न मिंट अॻिते थींदो न मिंट पोते थींदो खुदा जे वास्ते सैयद जे हथ में क़ुरान आ पार थो कयां मुशरिक न थी तो ही दवारो थी न त क़ब्र भी ख़त्म क़यामत भी ख़त्म न त कुछ न बचंदई कई साल जहन्नम में पियो हूंदे छो त गुनाहगार जी खुदा वटि बख़्शिश आहे पर मुशरिक जी खुदा वटि बख़्शिश ही कोन्हे फ़क़द हर्रम अल्लाह अलैहिल जन्नत व मावाहुन नार रब तो चे मुशरिक ते मां खुदा जन्नत ही हराम करे छड़ी आ हेडे अञा गैरत जो मिसाल बियो भी ॾियां नाराज न थी जाए मां समझाइण लाइ चवां थो अबा तूं असांजी घरवारी भाॼीअ में मिर्च सरस विझे लूण विझे त पोइ घरवारीअ खे तलाक ॾींदे नथा ॻाल्हायो घरवारी खे घरों कढी छॾींदे न तूं चवंदेसि फ़क़ीराणी अॼु भाॼीअ में मिर्च एॾा विधई महिमान गिला करे विया ॿीहर भाॼी पचाए त चङी कजाए मिर्च न विझाए घणा भाॼी सुठी पचाए पर जेकॾहिं तूं असांजी घरवारी मुड़ुस वारो ताल्लुक मोहब्बत वारो जेकॾहिं ॿिए माण्हूअ सां करे त पोइ घर में रहण जहिड़ी थींदी सिधी गोली हणंदेसि कारी करे मारे छॾींदेसि या तलाक करे घरों कढंदेसि छो त भाॼीअ में लूण विधई ख़ैर आ ॿीहर न विझ पर हिते जेका मोहब्बत मां मुड़ुस वारी उहा ॿिए सां कई त मुंहिंजी गैरत बर्दाश्त न थी अल्लाह तो चवे अड़े तोखे पंहिंजी घरवारीअ ते गैरत अचे थी मां खुदा तोखां वधीक गैरत वारो आ न सम्झई ॻाल्हि मां खुदा वधीक गैरत वारो आ अड़े मांखे कीअं गैरत न ईंदी तां को वधीक त मिठो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गैरत वारो अड़े नबी से को वधीक मां खुदा गैरत वारो आ छो त निंड भी मां कराई मां औलाद भी मां ॾिनी मां हासे बच्चा भी मां ॾिना मां रिज़्क रोज़ी भी मां ॾिनो मां सिहत मां ॾिनी मां जवानी मां ॾिनी मां माउ जे पेट में मां खारायो मां बचपन में मां खारायो मां अड़े तोखे त खारायो तुंहिंजे घर वारनि खे बि खारायो तुंहिंजे घर वारनि खे त खारायो घर में मेयूं बीठियूं थी उन्हनि खे बि मां खारायो बकरियुनि शेलनि खे मां खारायो अड़े जानवरनि खे मां खारायो रब तो चे सब कुछ मुंहिंजो थी पोइ तूं जो मुशरिक थी करे हे नक पेशानी खणी मां अल्लाह खां सवा मुर्शिदनि जे पेरनि ते झुकाए झंडनि ते झुकाए कंडनि ते झुकाए दरगाहनि ते नुमाज़ वारा सजदा जेके मां अल्लाह जो हक़ उन ॿियनि जे दर ते करे त मां खुदा खे एॾी गैरत ईंदी तूं घर वारीअ खे तलाक ॾेई मारे घरों कढे थो मां बि तोखे पाण खां जुदा करे बेगैरत करे तोखे मां बि जहन्नम में उछलाईंदो मां अहिड़े गद्दार ते मां खुदा जन्नत ई हराम करे छॾी सही सोचा ग़लति सोचा पर हिकिड़ी सूरत आहे रब केड़ी भला जेके शिरक करे वेठा मन इन फ़कीर अमानुल्लाह जे जलसे में मां गुनाहगार सैयद जे टूटन फूटन लफ्ज़न में जेकॾहिं तौबा कनि छो त कई ज़ुबान सां शिरक करे विया अथव नबी से फरमायो मन हलफ बिग़ैरिल्लाह फ़क़त अशरक जे अल्लाह जे नाले खां सवा ॿिए जो कसम खयो इहो बि मुशरिक थी वियो असां पंहिंजी ज़ुबान सां कई शिरक जा कलमा कढिया आहिनि कीअं साईं मूंखे मस्जिद जो कसम आहे माउ जे खीर जो कसम आहे नूर भटारे जो कसम आहे रोज़ी तो खावां रोज़ीअ जो कसम आहे
अली जो कसम आ, नबी जो कसम आ, सेवण वारे साईं जो कसम आ, भिटाई जो कसम आ, साईं चीज़ल शाह जो कसम आ, फिलाणे जो कसम आ, खबरदार मुझे मुर्शिद बेर वारे जी फतवा है। अल्लाह उन जी कब्र ते रहमत करे, जंहिंजी कब्र मो जन्नत जी खुशबू आई, जे अल्लाह जे नाले को सवा बे जो कसम खयो, इहो भी ॿीहर कलमो पढ़े तौबा करे मुशरिक थी वियो। अरे जे तोखे कसम खणण जी ज़रूरत पवे त क़ुरान जो कसम भी न खणो, अल्लाह जो खणो। साईं बेर वारा तक़रीर में चवंदा क़ुरान जो कसम भी न खणो, छो त क़ुरान जो कसम भी घटि आ, अल्लाह जो कसम न क़ुरान खां भी मथे। क़ुरान अल्लाह जो कलाम आ, हीअ रब जी सिफ़त आ, रब जी सिफ़त आ, रब जी ज़ात त क़ुरान खां भी मथे आ। चओ सुभान अल्लाह। हाय हाय क़ुरान जो कसम खणो। बाक़ी अल्लाह ख़ालिक़ आ, हुन जी मर्ज़ी आ, जंहिंजा वणेसि कसम खणे। नबी सॾु थो करे, पुट अचे कोन थो, ॿुधो क़ुरान। ॻाल्हि यादि विसरी वई। हाय हाय छा थो चवे, क़ाल सावी इला जबली यासिमनी मिनल मा क़ाल ला आसिमल यौम मिन अमरिल्लाह। नबी तो जे पुट अॼु कोई न बची सघंदो, न जबल बचंदा, कोई भी न बचंदो इल्ला मर रहमा, जेते खुदा रहम करे उहो बची वेंदो, जेते अल्लाह रहम करे। रब रहम कयो हिकिड़ी कुराड़ीअ ते जेका बची वई। कुराड़ी हज़रत नूह अलैहिस्सलाम दे रोज़ बकरीअ जो खीर खणी ईंदी हुई, चवंदी हुअसि ॻाल्हि त ॿुध, ॿेड़ी त ठाहे थो, खीर भी पी, पर जॾहिं उहो टाइम अचे न ख़ुदा जे अज़ाब जो, मां कुराड़ीअ खे न विसारजांइ, मूंखे बि ॿेड़ीअ में खयूं वलजांइ। अल्लाह फरमायो मां दुनिया खे ॾेखारण जे लाइ नूह नबीअ खां उहा कुराड़ी दिमाग़ में विसराए छॾी। 40 माण्हू चढ़ी विया, जानवर भी जोड़ी जोड़ी खणी, जॾहिं जो निकितो त कुराड़ी विसरी वियसि। कुराड़ी घर आहे, हेॾो ख़ुदा जो अज़ाब, आसमान में पाणी, ज़मीन में पाणी। तफ़सीर लिखंदा 6 महीना ख़ुदा जो अज़ाब हलो। घणा महीना? 6 महीना जो मींहुं वसे त केतिरो पाणी थींदो? 6 महीना पूरी रूए ज़मीन ते बरसात। हता के इन अज़ाब खां पोइ ही रब जो घर काबतुल्लाह जी बि ॿीहर तामीर थी आहे नूह अलैहिस्सलाम खां। एॾो पाणी। पर अल्लाह जी बानी बुढ़ड़ी जेका घर में वेठी आहे, नमाज थी पढ़े, सजदे में चेती सुबहान रब्बियल आला। रब आसमान ज़मीन जे पानी के चो खबरदार सजी रूए ज़मीन ते हलजो, पर कुराड़ीअ जे घर जे वेझो कतरो पाणीअ जो न वञे। जेके रब रखे हे रुच खे, जंहिंजो रब तंहिंजो सभु। रूए ज़मीन ते पानी, पर कुराड़ीअ जे घर में कतरो पाणी जो न आहे। वेठी आहे सजदे में, जागो था। फरमाइनि था रजब जो महीनो खां बेड़ी शुरू थी, हे तक जाए रजब शाबान रमज़ान शवाल ज़ुल्क़द ज़ुलहज। तफ़सीर में अचे तो 6 महीना बेड़ी हले पई पाणीअ में। नूह नबी तो जे मां बेड़ीअ में हुअमि त मूंखे ख़ुदा मेराज पियो कराए। हर कंहिंजो मेराज आहे न पंहिंजी पंहिंजी जाइ ते। फरमाए तो 2 मुहर्रम जो ॾींहुं आयो त मुंहिंजी बेड़ी जूदी जबल ते पहुती। क़ुरान तो फरमाए, अॻिते ॿुधो क़ुरान, असांजे वाइज़ जो फ़ैसिलो क़ुरान थो करे, सम्झो क़ुरान। वक़ील या अर्ज़ बुलई माअक व या समाअ अक़लिई वग़ीज़ल माअ व क़ुज़ियल अम्र वस्तवत अलल जूदी। क़ुरान तो फरमाए 6 महीननि खां पोइ जॾहिं ॿेड़ीअ खे जूदी जबल ते पहुचायोसीं, पोइ अल्लाह ज़मीन खे चयो, ओ ज़मीन जी मुंहिंजा रब अबलई अबलई या अर्ज़ बुलई, ज़मीन जल्दी कर 6 महीननि जो बीठल पाणी पी वञ। हेॾे हिकिड़े मिंट में 6 महीननि जो पाणी ज़मीन चूसे वई। हुकुम कंहिंजो आहे? वया समाओ अक़ली। वरी आसमान के चए हाणे बस बस बंद कर बरसात। आसमान बीजी वियो, ज़मीन पाणी चूसे वई, सॼो खुश्की थी वई, सुकी वियो, गप बप हली वई। वग़ीज़ल माह, बंद थी वियो आसमान में पाणी। वक़ुज़ियल अम्र, रस्ता सिधा थी विया, निकिरो ॿार। नूह नबी वरी मोटी आयो, वरी नई आबादी, नवां वसम, नवां घर। एॾो कुराड़ी निंड पई हुई, अल्लाह उनखे निंड ॾेई छॾी सजदे में। बकरी घर में अथसि जंहिंमो खीर ॾोंदी, उहा बि निंड। ख़ुदा फरमायो ॾिसो ॾिसो 6 महीना कुराड़ीअ न मानी खाधी, न पाणी पीतो, निंड कराईमांसि, न बुख ॾिनीमांसि, न उन, छो त बुख बि मां ॾींदो आहियां, त बुख लाहींदो बि मां आहियां।
हलो साईं शहन महीनन खां पोइ कुराड़ी सजदे में थी निंड में थी सजदे में थी नमाज पूरी करे हेरे तक जा इल्ला मरहिम जो मिसाल तो ॾियां वरी बकरीअ में खीर ॾुई शाम जो सागी जात या नूह नबीअ खे हे खीर वठो पर ॻाल्हि ॿुध जॾहिं ख़ुदा जो अज़ाब अचे त मूंखे न विसारजांइ अम्मा मूंखे माफ़ कजांइ तूं काथे हुई आहीं चे छो चे उहो अज़ाब आयो बि वियो बि चे अल्लाह सां मूंखे त ख़बर ई कोन्हे मां त हाणे नमाज़ पढ़ी आई आहियां अम्मा रब तोखे बचाई बाक़ी मुल्क सॼो ख़त्म की इल्ला मरहिम त मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे अल्लाह जी ज़ात खे सुञाणो सजदो रब जे आॾो हो पियो चवे ॻाल्हि यादि कन विसरी वई बसि तवजो कयो 5 मिंट बचा आहिनि छा पियो चवे ॿुधो ॿुधो नमाज़ जो टाइम थो थिए चए पियो साईं ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे अल्लाह असांजी ॿुधंदो कीअं असां गुनाहगार आहियूं रब थो चए वकुल या इबादी अल्लज़ीन असरफो अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह अरे ज़ानिया शराबिया सॼी ज़िंदगी न क़ुरान जो मुंहुं ॾिठई हेॾे कॾहिं मस्जिद में पैर न पातई केॾो बि गुनाहगार आहे ॿियनि जे दर ते वञण जी ज़रूरत न आहे रुगो अखियुनि मां ॿ नीर वहाए अरे मूसा नबी जी क़ौम में 100 खून कंदड़ खे बि मां ख़ुदा बख़्शे छॾियो तू त मुझे मिठे मोहम्मद जो उम्मती आ जेको मोहम्मद भी त अहमद भी हामिद भी त महमूद भी कासिम भी त आकिब भी फातिह भी त हाशिर भी बुधो तहफ़ुज़ ख़त्म नबूवत जे जलसे में अचण वारो रब तो फरमाए ता त उन जा उम्मती हो जेको लोलाक जो सरदार आ जेको हाफिज वा ओ नबी जेको मोहम्मद अहमद हामिद महमूद कासिम वा आकिब वा फातिह वा हाशिर वा रशीद वा मशहूद वा बशीर वा नज़ीर वा शाफिया हादिया महदिया माहिया मुंजिया नाहिया रसूल नबिया हाशमी सैयद वा अबतगिया अजीज नबिया हरीस नबिया रऊफ नबिया ताहा मुजतबा तासीन मुर्तजा हामीम मुस्तफा यासीन औला जेको मुज़म्मिल वा मुद्दसर वा मुसद्दिक वा तैयब वा नासिर वा मंसूर वा मिसबाग वा आमिर वा हिजाजिया नजारिया कुरैशिया मुजरिया नबियो तौबता ओ इन कुरान मजीद जो हाफिज नबिया कामिल नबिया सादिक वा अमीन वा अब्दुल्ला कलीमुल्लाह हबीबुल्लाह नजीउल्लाह सफीउल्लाह अखमारे कर मा खत्म कया जेको नबी कलीमुल्लाह हबीबुल्लाह नजीउल्लाह सफीउल्लाह खातमुल अंबिया अव्वल नबी आखिर नबी ज़ाहिर नबी बातिन नबी नबीउर रहमत मुझो यतीम वा करीम वा मुजीब वा शकूर वा मुक़तसिद वा रसूलुल मलया रसूलुर रहमता रसूलुल अव्वला रसूलुल आखिर वा रसूलुल इंसाना रसूलुल मलाइकता रसूलुल जन्नाता जेको साहिब फित्ताज वल मिराज वल बुराक वल अलम इस्मुहु मकतूबन मरफून मनकूशन फिल लौह वल कलम उन नबी जा उम्मतियो जो जिस्म मुक़द्दसा मुअत्तरा मुतहरा मुनव्वरा फिल बैत वल हरमा जेको शम्स ज़ुहा बदरुद दुजा सदरुल उला नूरुल हुदा काफिल वरा मिसबाह ज़ुलम जमील शियम शफीउल उमम साहिबुल जूद वल करम जेको वल्लाहु आसिम हो व जिब्रील खादिम हो वल बुराक मरकब हो वल मेराज सफर हो व सिदरतुल मुंतहा मकाम हो व काब कौसैन मतलूब हो वल मतलूब मक़सूद हो वल मक़सूद मौजूद हो अरे उन जा उम्मती हो जेको सय्यदुल मुरसलीन शफीउल मुज़निबीन अनीसुल गरीबीन रहमतल लिल आलमीन अखमारे कर आखिरी गाल तो क्या मुरादुल मुश्ताकीन शम्सुल आरिफीन सिराजुस सालिकीन नबी जा उम्मतियो अरे उन जा उम्मतियो जंहिंजा कायदे जा अखर भी शान पढ़ंदा अलिफ चवंदो वा अल्लाह जो दिलबर नबी बा चवंदी आ बरकत भरियो नबी ता चवंदी आ ताजदार नबी हेरे ख्याल कर ता चवंदी आ ताजदार नबी सा चवंदी आ इन उम्मत जा सवाब वधाइण वारो मोहम्मद मीर मिलियो आहे ॿई हथ मथे करे चो सुभान अल्लाह जी मतो चे जन्नत जी ज़मानत वारो हाथी चे हबीब खुदा खाती चे खैरुल वरा वारो दाल तो चे वो नबी जो दीदार रब्बिल अव्वल में थियो वा जाल तो चे ज़खीरा कायनाता राती चे वमा अरसलना का इल्ला रहमतल लिल आलमीन जाती चे ज़मीन आसमान वारो सीन तो चे सिज चंद्र को वधिक चमकंदड़ शीन तो चे ओ बगदादी वारो घोटकी वारो असा गुनाहगारन जी शफाअत करण वारो साद तो चे सिराते मुस्तकीम जो दगो देखाण वारो ज़ाद
तो चे ज़ामिन जन्नता फाती चे फ़ख्र तमन्ना वारो काफ़ तो चे न कुरान वारो नबी नंढो काफ़ तो चे कायनात जो नबी लाम तो चे लुत्फ़ इनायत वारो मीम तो चे मरकज़ हिदायत वारो नून तो चे नूरानी ज़ुल्फ़न वारो वाती चे वजह तख़लीक़ कायनात वारो हाती चे हिदायत जे मरकज़ वारो याती चे यसरब जे शहर वारो बुधो नबी साईं जे शान जो जलसो आख़िर में हुज़ूर जी झलक बुधाया तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जो जलसो असांजो नबी ख़ातमुल अंबिया केड़ो अचो कुरान को पुछो कुरान असा के नबी साईं जो चेहरो बुधा चे तो वज़ुहा कुरान असा के नबी साईं जा ज़ुल्फ़ बुधाए वल्लैल इज़ा यग़शा कुरान नबी साईं जो सीनो त बुधाए अलम नशरह लक सदरक कुरान नबी साईं जी चेल त बुधाए अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक कुरान नबी साईं जो अखियूं त बुधाए अलम नजअल लहू ऐनैन कुरान नबी साईं जी ज़ुबान त बुधाए ला तुहर्रिक बिही लिसानक लितअजल बि ओ कुरान मां के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहर त बुधाए ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद कुरान मां के नबी साईं जा यार त बुधाए चे तो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा कुरान मां के नबी साईं जा शागिर्द त बुधाए चे तो उलाइक हुम सादिकून अख मारे कर उलाइक हुमुर राशिदून ओ नबी साईं जी जमात बुधाए उलाइक हिज़्बुल्लाह अला इन हिज़्बल्लाह हुमुल मुफ़्लिहून कुरान मां के नबी साईं जी हौज़े कौसर त बुधाए इन्ना आतैना कल कौसर कुरान मां के नबी साईं जा दुश्मन त बुधाए असांजे जलसन जो सिंगार कुरान आ चे तो इन शानिय कहवल अबतर तब्बत यदा अबी लहब व तब कुरान मां के नबी साईं जी मेराज त बुधाए चे तो सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा ओ कुरान मां के नबी साईं जो क़िबलो त बुधाए फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम कुरान मां के नबी साईं जो न्याणियूं त बुधाए या अय्युहन नबी कुल लि अज़वाजिक व बनातिक कुरान मां के नबी साईं जो घर वारियूं त बुधाए चे तो या निसा अन नबी लस्तुन का अहदिम मिनन निसाए इन तक़ैतुन फला तख़ज़ान बिल क़ौल अल्लाह तुझे वडन जी कबर ते कुरान जी रहमत करे बुधो आखिरी गालियो ओ कुरान मां के नबी साईं जा लक़ब बुधाए चे तो या अय्युहर रसूल या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुद्दस्सिर यासीन वल कुरानिल हकीम ताहा कुरान मां के नबी साईं जे इश्क जा कोट वर्ड बुधाए जेके अल्लाह साईं के ख़बर बियो मोहम्मद के ख़बर टे के ख़बर नाहे जी आशिक माशूक जा कोट वर्ड थींदा कुरान तो चे अलिफ लाम मीम रा हा मीम अलिफ लाम मीम साद काफ हा या ऐन साद ओ कुरान मां के नबी साईं जा अहल बेत बुधाए चे तो बुधो बुधो वक़रन फी बुयूतिकुन वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला व अक़िमन सलात व आतीन ज़कात व अतीन अल्लाह व रसूला इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा कुरान मां के नबी साईं जा सहाबा त बुधाए वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु कुरान मां के नबी साईं जा हथ त बुधाए इन्नल्लज़ीना हेरे कुरान सैयदन जे सीने में आ मां तो के बड़ बुधाईंदो वञा कुरान खोलण जी ज़रूरत न आहे दुआ कयो अल्लाह सभिनी के तौहीद नसीब कराए इन्नल्लज़ीना युबायिऊनका इन्नमा युबायिऊन अल्लाह कुरान असा के नबी साईं जी बैयत बुधाए लक़द रज़ियल्लाहु अनिल मोमिनीन इज़ युबायिऊनका तहत अश-शजरत फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अनज़ल अस-सकीनत अलैहिम कुरान मां के नबी साईं जी सिफ़तूं बुधाए चे तो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदा
ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا قرآن ما کے نبی سے جو اخلاق بدائے چے تو نون والقلم وما يسطرون ما انت بنعمت ربك بمجنون وإن لك لأجرا غير ممنون وإنك لعلى خلق عظيم ما قرآن کو پوچھا خدا جو قسم سجو ڈی گزری ونے نہ خدا جی خدائی ختم تھیندی نہ مصطفیٰ جی مصطفیٰ ختم تھیندی بس تو اساں جے متو حق آ جے شفیق نبی خواب میں کہ اللہ وارے کے بشارت ॾिनी त मुंहिंजी उम्मत जहन्नम में छो थी वञे गैरत धारियो माउ जे पेट में अल्लाह अखियूं ॿॾिनियूं कन ॿॾिना हथ ॿॾिना पेर ॿॾिना गोॾा ॿॾिना कुल्ला ॿॾिना पर ॾंद 32 ॾिनई आंगुरियूं 20 ॾिने पर मुंहिंजे रब गैरत वारा 4 उज़वा नक बि हिकु मथो बि हिकु हा साईं अल्लाह सी ज़ुबान बि हिकु दिल बि हिकु छो कुल अल्लाह अहद मां ख़ुदा बि हिकु आहियां त तुंहिंजी दिल बि हिकु आहे हिन में मोहबत जी जाइ बि मां हिकु रब खे ॾे कुल अल्लाह अहद मां अल्लाह बि हिकु आहियां त ज़ुबान सां ख़ुशामद ॿिए जी न कर तारीफ़ बि मां हिकु रब जी कर कुल अल्लाह अहद मां ख़ुदा बि हिकु आहियां तुंहिंजो नक बि हिकु आहे तुंहिंजो मथो बि हिकु आहे सिर कटिजी वञे सोणे हुसैन वांगुरु हुन हुसैन जे नाने वांगुरु हिकु रब जो दर न छॾीजांइ दुरूद शरीफ पढ़ो आज इमदादुल्लाह जो शागिर्द मुझो हम सफ़र साथी उज़ैर अहमद हिकिड़ो तौहीद ते मौलूद ॿुधाए मिस्किन नात ख़्वांदव ख़िदमत बि कयोसि अल्लाह गंज ॾींदव इंशाअल्लाह पोइ दुआ थींदी पोइ नमाज़ थींदी दुरूद शरीफ पढ़ो तव्हांखे ॿुधाए